नाज़रीन, दोदापुर में बरसात सबब तबाहकारियूं जारी आहिनि। इंतज़ामिया मुतासिरनि जी मदद न करे सघी आहे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे मुख़्तियार दाहाणी। बिल्कुल दोदापुर समेत भरपासे मुख़्तलिफ़ इलाक़नि में 7 ॾींहं रात मुसलसिल बरसातुनि सबब तालके गड़ी करे अंदर मुकमल तबाही मचाए छॾी आहे। जॾहिं त हज़ारें गढ़ रही पट थी पिया आहिनि, जॾहिं त उन सां गॾु 9 खां वधीक इंसानी जानूं ज़ाया थी चुकियूं आहिनि। जॾहिं हिन वक़्तु जेका आहे सारियालो फसल त पिणु पाणी हेठि आहे। बहरहाल जेको आहे त असां त इहो ॿुधाईंदा हलूं त इंतिज़ामिया ग़ाइबु आहे। जॾहिं त दोदापुर समेत दाऊ जहानपुर आहे, शेरापुर आहे, ॿियनि हंधनि ते जेको आहे त महांगाई बेहतरा रूज ते पची वई आहे। जॾहिं त दोदापुर में हालांकि जेका घरनि ते प्लास्टिक वारी थैली आहे उहा बि गड़ी खेरो आहे। दोदापुर दाऊ जहानपुर में 400 खां 500 रुपया फी मीटर ते ॾिनो पियो वञे। उन सां गॾोगॾु असां ताईं ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेका आहे तालका ऐं ज़िले इंतिज़ामिया जे मुंहं ते इहो बि आहे त जॾहिं त हिन वक़्तु जेका तालके जी सूरत हाल आहे, जॾहिं त पेट्रोल पंपूं बि पिणु बंदि कया विया आहिनि। जॾहिं त पेट्रोल ब्लैक ते 350 खां 400 रुपया फी लीटर विकिरो कयो पियो। डिप्टी कमिश्नर जेकाबाद आहे AC गड़ी करे मुख़्तियारकार गड़ी करे पिणु ख़ामोश आहे। जॾहिं हिन वक़्तु अवाम हिन अज़ाब वारी सूरत हाल में मुब्तला आहे त पूरा नोटिस वठी अवाम सां इंसाफ़ कयो वञे।